Hi everyone, Assalamu alaikum. Welcome to Future Talent Online Academy. In today's lecture, we will learn about usage of article a and the. ठीक है, अॼु जे लेक्चर में असां एन ऐं द जो यूज़ेज सिखंदासीं। हीअ तमामु अहम टॉपिक आहे। हिन जी मुकमल तव्हां वीडियो ॾिसो जीअं तव्हांखे हीअ सही नमूने सां सम्झ अचे। हीअ हर हिकु टेस्ट में ईंदा आहिनि। हिननि जा यूज़ेज कंहिं बि यूनिवर्सिटी टेस्ट हुजे या कंहिं जॉब जे हवाले सां हुजे, हीअ लाज़मी तव्हां सॼो लेक्चर ॾिसो जीअं तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ अचे। ठीकु है, ऐं एन असां ॾिसंदासीं त ऐं एन जेके आहिनि हमेशह सिंगुलर नाउन जे अॻियां लॻंदा आहिनि, एनी वन थिंग जे अॻियां लॻंदा आहिनि। ठीकु है, जेकॾहिं को बि सिंगुलर नाउन आहे त हुन जे अॻियां असां या एन इस्तेमालु करे सघूं था। हुनखां पोइ कंहिं बि सेंटेंस में जेकॾहिं कंहिं बि हिकु ई नाउन जो ॿ दफ़ा ज़िक्र आहे त सिर्फ़ु फस्ट टाइम में ऐं एन जो इस्तेमालु थींदो, बाक़ी सेकंड टाइम में द लॻंदी। ठीकु है, जेकॾहिं कंहिं बि नाउन जो हिकु ई सेंटेंस में जेकॾहिं ॿ दफ़ा ज़िक्र आहे त उते फस्ट टाइम में असां या एन लॻाईंदासीं, हुनखां पोइ सेकंड टाइम ते द लॻंदो। जीअं हेठि एग्ज़ाम्पल ॾिसो, इट्स अ पेन, इट्स अ पेन। ठीकु है, हिन में लॻो, साॻी सेंटेंस में वरी हिन पेन जो ई ज़िक्र आहे त पोइ छा लॻो आहे, द पेन इज़ रेड। ठीकु है, हाणे जेकॾहिं द जो असां यूज़ेज ॾिसूं, द जेको आहे हमेशह स्पेसिफिक थिंग लाइ इस्तेमालु थींदो आहे, कंहिं बि पार्टिकुलर शइ जे बारे में लॻंदो आहे। ठीकु है, कंहिं बि नेचुरल थिंग जे अॻियां तव्हां द लॻाए सघोसि था, या उहो प्रॉपर नाउन जेको अहम हुजे। ठीकु है, स्पेसिफिक थिंग जे अॻियां लॻंदो द, वन एंड ओनली थिंग कंहिं बि ख़ासि ऐं मख़सूस नाले जे अॻियां लॻी सघे थो, या जुमिले में सेकंड टाइम असां या एन जे जाइ ते हिन खे द खे लॻाए सघूं था। ठीकु है, हेठि एग्ज़ाम्पल ॾिसो, इट्स अ पेन, द पेन इज़ रेड, इट्स अ डॉग। ठीकु है, इट्स अ डॉग, साॻी सेंटेंस आहे, द डॉग इज़ क्यूट। हिते छा लॻो आहे, द। हुनखां पोइ शी इज़ अ गर्ल, शी इज़ अ गर्ल, द गर्ल इज़ प्रेटी। ठीकु है, साॻी सेंटेंस में फस्ट टाइम ते नाउन जे अॻियां लॻो ऐं सेकंड टाइम ते जेको आहे द इस्तेमालु थियो आहे। आई कैन सी द स्काई, स्काई जेको आहे हिकु ई आहे आसमान। ठीकु है, हुन जे अॻियां द लॻो आहे, स्पेसिफिक आहे। अच्छा, हमेशह यादि रखो त ऐं एन जो इस्तेमालु तव्हां वाज़े सम्झी छॾियो त उहे नाउन, ठीकु है, उहे सिंगुलर नाउन जेकी वावल लेटर जो साउंड ॾियनि, जेकी वावल लेटर जो साउंड ॾियनि, हुन जे अॻियां असां एन लॻाईंदासीं, एन लॻाईंदासीं। ठीकु है, अच्छा, उहे सिंगुलर नाउन जेकी कॉन्सोनेंट लेटर जो साउंड ॾियनि त हुन जे अॻियां असां लॻाईंदासीं। ठीकु है, इहो लाज़मी तव्हां सम्झो। उहे नाउन सिंगुलर नाउन जेके वावल लेटर जो जेको आहे उचार ॾियनि, साउंड ॾियनि, त हुन जे अॻियां असां एन लॻाईंदासीं। ऐं उहे सिंगुलर नाउन जेकी असांखे कॉन्सोनेंट लेटर जो साउंड ॾियनि त हुन जे अॻियां असां लॻाईंदासीं। हेठि ॾिसो, आर एन जो, द चॉइस बिटवीन एंड एन इज़ डिटरमाइंड बाय साउंड। ठीकु है, त हीअ साउंड जे ज़रिए ई जेके हिननि खे इंप ॾिनी वञे थी, बिफोर अ वर्ड विथ अ वावल साउंड एन इज़ यूज़ड। उहे सिंगुलर नाउन जेकी वावल लेटर्स जो साउंड ॾियनि त एन लॻंदो। जीअं एग्ज़ाम्पल आहे, एन एनिमी, एन ऑरेंज, एन अम्ब्रेला, एन आवर, एन ऑनेस्ट। ठीकु है, हाणे ॾिसो, एन एच जेको आहे ही कॉन्सोनेंट आहे, ही बि एच कॉन्सोनेंट आहे, पर जेको वावल लेटर जो ही साउंड था ॾियनि, एन आवर, एन ऑनेस्ट। ठीकु है, छाजो था साउंड ॾियनि, वावल लेटर जो, तंहिंजे करे हिननि जे अॻियां एन लॻो आहे। ठीकु है, त हिन में ॾिसो, इट विल बी नोटिस दैट द वर्ड्स आवर, ऑनेस्ट, ईयर बिगिन विथ अ वावल साउंड एज इनिशियल कॉन्सोनेंट एच इज़ नॉट प्रोनाउंस्ड। ठीकु है, छो त हिन में जेको कॉन्सोनेंट एच ॾिनल आहे त हुनजो असां उचार न खयो आहे, त हिन जो जेको साउंड आहे उहो वावल लेटर जो ॾिए थो, तॾहिं हिन जे अॻियां एन लॻो आहे। बिफोर अ वर्ड बिगिनिंग विथ अ कॉन्सोनेंट साउंड इज़ यूज़ड, माना उहे वर्ड, उहे लफ़्ज़ सिंगुलर नाउन सम्झो जेकी शुरूअ में कॉन्सोनेंट लेटर जो साउंड ॾियनि, हुन जे अॻियां असां लॻाईंदासीं। अ बॉय, अ रीडर, अ वोमेन, अ यार्ड, अ हाउस, अ होल। ठीकु है, आल्सो अ यूनिवर्सिटी। ॾिसो, यू जेको आहे त वावल लेटर आहे, पर जेको असांखे साउंड ॾिए थो उहो जेको आहे कॉन्सोनेंट जो ॾिए थो। ठीकु है, यूनिवर्सिटी, अ यूनियन, अ यूरोपियन। ठीकु है, इहे शयूं तव्हां लाज़मी सम्झो जेकी वावल लेटर जो उचार नथा ॾियनि त हुन जे अॻियां असां लॻाईंदासीं।
ठीक है। उन खां पोइ द ॾिसो, द जो यूज़ेज वेन वी टॉक अबाउट अ पर्टिकुलर पर्सन्स आई थिंक वी यूज़ द, कंहिं बि असां ख़ासि शइ या कंहिं बि ख़ासि माण्हू जानवर जे नाले जे अॻियां असां जेको आहे द लॻाईंदासीं। द खाओ, द होली बुक, द सिंध यूनिवर्सिटी, द क़ाइद आज़म। ठीकु आहे, कंहिं बि पर्टिकुलर नाले जे अॻियां असां छा लॻाईंदासीं, द लॻाईंदासीं। बिफोर सम प्रॉपर नेम्स विज़ these kinds of places, names, natural things, माना या त जेके आहिनि अहम जॻहियूं, अहम जॻहियुनि जा क़िस्म, कुदरती शयूं, उन्हनि जे अॻियां बि असां छा लॻाईंदासीं, द लॻाईंदासीं। ओशन थी विया, सी थी वियो, रिवर आहे, माउंटेन्स थी विया, ठीकु आहे, प्लाट्यूस थी विया, त इन जे अॻियां असां छा लॻाईंदासीं, द लॻाईंदासीं। ओशन्स एंड सी, द पैसिफिक, द ब्लैक सी, ठीकु आहे, रिवर, द गंगा, द नील, या ग्रुप ऑफ आइसलैंड्स आहिनि या माउंटेन्स आहिनि जेके माना ख़ासि पर्टिकुलर जिन जा नाला आहिनि, हुन जे अॻियां असां द लॻाईंदासीं। ठीकु आहे। अच्छा, वधीक हिन में जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ऐं इन हमेशह जेके आहिनि काउंटेबल नाउन जे अॻियां ई लॻंदा आहिनि, जेके सिंगुलर हुजनि। ठीकु आहे। अच्छा, अनकाउंटेबल जेके नाउन्स आहिनि, जीअं शुगर थी वियो, हेयर थी वियो, वाटर थी विया, त इन जे अॻियां असां द लॻाए सघूं था। अनकाउंटेबल नाउन आहिनि या जेके एब्स्ट्रैक्ट नाउन आहिनि, इहे तव्हां सिखिया आहिनि। ठीकु आहे, काइंड्स ऑफ नाउन में तव्हां इहे सिखिया आहिनि, जेके एब्स्ट्रैक्ट नाउन आहे या अनकाउंटेबल नाउन आहे, त हुन जे अॻियां असां छा लॻाईंदासीं, द लॻाईंदासीं। सिर्फ़ु ऐं इन हुन जे अॻियां लॻंदो जेके सिंगुलर नाउन हुजनि। ठीकु आहे, जेके प्लूरल में हूंदा या पर्टिकुलर जो नालो हूंदो, त असां हुन जे अॻियां द लॻाए सघूं था। हिकु ई सेंटेंस में जेकॾहिं हिकु ई नाउन जो ज़िक्र हुजे त हुते जिते ए या एन लॻंदो, त साॻी सेंटेंस में असां द लॻाईंदासीं। ठीकु आहे। अच्छा, हुन खां पोइ जेकॾहिं असां हिन जी एक्सरसाइज़ ॾिसूं त एक्सरसाइज़ हिन जी जेका मूं जेका ठाही आहे उहा हीअ आहे, उहा हल कंदासीं हिन। ठीकु आहे, बाय सेंटेंस बाय सेंटेंस। जेकॾहिं हिन में असां ॾिसूं त सभ खां पहिरीं सेंटेंस में आहे, कापर इज़ डैश यूज़फुल मेटल। ठीक है, copper is a useful metal. He is not an honorable man। ठीक है, an honorable man, HONOURABLE, honorable। ठीक है, हिन जगह अच्छा लॻंदो an लॻंदी। ठीक है, honest man always speak। ठीक है, डैश द ट्रुथ थींदो, हिते छा थींदो, द ट्रुथ। ठीक है, ट्रुथ जेको आहे एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, द। ठीक है, हुन खां पोइ रुस्तम इज़ डैश यंग मैन, त रुस्तम जे अॻियां हिते छा लॻंदो, अ यंग मैन। ठीक है, डू यू सी द ब्लू स्काई, अलादीन हैड द वंडरफुल लैम्प, ही रिटर्न आफ्टर एन आवर। ठीक है, एन आवर। द सन शाइन्स ब्राइटली, हु इज़ डैश गर्ल सिटिंग देयर। ठीक है, ही स्पेसिफिक कंहिं जेको आहे छोकिरी जो नालो आहे, हु इज़ द गर्ल, हिते द लॻंदो। द चिल्ड्रेन फाउंड एन एग इन द नेस्ट। ठीक है, आई बॉट अ हार्स, एन ऑक्स एंड अ बुफेलो। ठीक है, श्रीलंका इज एन आइसलैंड, ही लुक्स एज स्टूपिड एज एन आउल। ठीक है, ही इज in honor to this profession, I bought a new car, we saw a beautiful bird, I have two। ठीक है, two pencils, हिते ही कुछ बि न लॻंदो छो जो ही जमा में आहे। ठीक है, you have an orange dash Indus river is the biggest river of Pakistan, त हिन जे अॻियां छा लॻंदो, द लॻंदो, द इंडस रिवर। ठीक है, a dog is an animal। उमेद कजे थी तव्हांखे आर्टिकल जो यूसेज हिननि जी सम्झ अची वई हूंदी। ठीकु आहे, ऐं हीअ एक्सरसाइज़ तव्हां ॾिठी। वधीक चेर अलाह हाफ़िज़, वधीक ॿिए असां लेक्चर में गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। ख़ुदा हाफ़िज़, बाय।